कुछ दिन कबल खासखेली बिरादरी के नौजवान को कत्ल करने वाले कातिलों की अदम गिरफ्तारी और पुलिस की सुस्त रवि के खिलाफ शहर के सियासी समाजी तंजीमों समेत मुख्तलिफ मकतब फ़िक्र से ताल्लुक़ रखने वाली शहरियों और खासखेली बिरादरी की जानिब से शहर के मेन कोटमुड़ चौक पर शामियाने लगाकर टायर नजर आतिश करके एहतजाजी धरना दिया गया, जबकि कातिलों की गिरफ्तारी के लिए सख्त नारेबाजी भी की गई। कुर्बान खास के लिए जिसको कत्ल किया गया है उसके कातिलों को अभी तक गिरफ्तार नहीं किया गया है। 1 महीना हो गया है, एफआईआर भी दर्ज है, लेकिन पुलिस कातिलों तक अभी तक नहीं पहुंच रही है और कातिल बासर है, इसीलिए पुलिस कुछ नहीं करती। हमारा ये मुतालबा है कि कुर्बान खास के लिए के कातिलों को जल्द से जल्द गिरफ्तार किया जाए। कुर्बान बेगुनाह कत्ल थियो, एफआईआर भी असांजी कटराई अथनि, असांजा मुदई ॿधी नथो ॾे। हे टाइम थी वियो आहे 15-20 ॾाढा थी विया आहिनि त वेठो आहे, हुनखे का परवाह ई न आहे। हेठनि खे आर्डर ई कोन थो ॾे पुलिस खे ॾे त तव्हां वञी ॿधी अचो, हो पंहिंजो कमकार करनि था। असांजो बेगुनाह मुड़ुसु मरी आहे, असांजो अदुल नथो करे साईं। असांखे पंहिंजो अदुल करे, असांखे पंहिंजा मुड़ुस ॿधी ॾे साईं। पदू छा ते वेठा आहिनि, बेगुनाह असांजो पुटु क़तलु थियो आहे साईं, इंसाफ़ नथो करे साईं। बेगुनाह पाणी था भरियूं, पाणी भरींदे असांजे नैनो बरोचन असांजे छोकिरे खे मारियो, बसि ॻाल्हि इहा आहे साईं। पाणी असांजो छोकिरो भरींदो हो साईं, वजह इहा आहे साईं। बेगुनाह सॼे शहर खे ख़बर आहे साईं, जिंदू खे बि ख़बर अथसि। हेठि वञूं असां सूबेदार ॾे वञूं, मुंशी ॾे वञूं त हो चवनि बाबा हे असांखे आर्डर ॾे त असां ॿधूं न, आर्डर ॾे ई नथो साईं। वो बेगुनाह कत्ल थियल आहे, असीं उन जी गिरफ़्तारी जे लाइ अॼु एहतजाज कयो आहे। ख़ासकेली बिरादरी सां गॾु वेठा सियासी समाजी क़ौम परस्तूं जेके बि आहिनि हिन सां गॾु इताद में वेठा आहियूं। असांजो इहो ई मुतालबो आहे गवर्नमेंट खां त फौरी तौर हिन कत्ल में मुलवस जेके भी जवाबदार आहिनि उन्हीं जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे हिन मज़लूमनि सां इंसाफ़ कयो वञे। एहतजाज के दौरान वश न्यूज़ से बात करते हुए मुजाहिरीन का मजीद कहना था कि हमारी एफआईआर दर्ज है और कातिलों की निशानदेही भी की गई है, उसके बावजूद पुलिस कातिलों को गिरफ्तार करने से कासिर है, जो हमारी समझ से बालातर है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शद्दाद कोट।